Hello, today we are going to start physics and our topic is what is physics। जीअं त अॼु असीं पढ़ंदासीं फिज़िक्स छा आहे। हलूं था डेफिनेशन जे तरफ़। साइंस जी उहा शाख़ जेका असांखे मादे ऐं तवानाई ऐं उन जो पाण में बाहिमी ॻंढापे जे बारे में ॼाण फ़राहम करे त उनखे असां फिज़िक्स चवंदा आहियूं। Physics is the study of the properties of matter and energy and the relationship between them। असीं कोशिश कंदासीं त अव्हांखे आसान खां आसान करे सम्झाइण जी कोशिश कयूं। आसान खां आसान डेफिनेशन ॾियूं अव्हांखे। The study of physics involves nature of forces, motion, space, time and interaction between different particles। असांजी कोशिश हूंदी त वधि खां वधि अव्हांखे अञा आसान करे ॾियूं डेफिनेशन। सिंपली असां ईअं चई सघूं था, फिज़िक्स इज़ द स्टडी ऑफ आवर नेचुरल वर्ल्ड फ्राम द वेरी लार्ज सोलर सिस्टम टू द वेरी स्मॉल द एटम। फिज़िक्स खे मुख़्तलिफ़ मुख्य टॉपिक्स में विरहायो वियो आहे। The study of physics can be divided into major topics such as general physics, thermal physics, light waves, sound and electricity and magnetism। फिज़िक्स के मुख्य जिन टॉपिक्स में विरहायो वियो आहे उहे आहिनि जनरल फिज़िक्स, थर्मल फिज़िक्स, लाइट फिज़िक्स, वेव्स, साउंड एंड इलेक्ट्रिसिटी, मैग्नेटिज़म। इहे सभई जेके फिज़िक्स जा मेजर टॉपिक्स आहिनि इहे मुख्य ॿिनि हिसनि ते या ॿिनि शयुनि ते जेका आहे उन सां रिलेटेड आहिनि। ऑल दीज टॉपिक्स आर रिलेटेड टू मेन आइडियाज़। फर्स्ट ऑफ ऑल मैटर एंड एनर्जी। मादे ऐं एनर्जी ते इहे डिपेंड कनि था, इन्हनि ॿिन्हिनि सां मुख्य रिलेटेड आहिनि। हिकु दफ़ो असां वरी ॾिसंदासीं हेठि मैटर एंड एनर्जी। मैटर एंड एनर्जी में जेके मुख्य मेजर टॉपिक्स अची वञनि था उहे आहिनि जनरल फिज़िक्स, थर्मल फिज़िक्स, लाइट वेव्स एंड साउंड, इलेक्ट्रिसिटी एंड मैग्नेटिज़म। इन खां पोइ असां हलंदासीं फिज़िक्स जी शाखुनि जी तरफ़। नेम्स अ फ्यू ब्रांचेस ऑफ फिज़िक्स। Branches of physics: mechanics, electricity, electromagnetism, atomic physics, nuclear physics, plasma physics, solid state physics, astrophysics, biophysics। इन सां गॾोगॾु अॼु जो असांजो लेक्चर पूरो थियो।